नफ़रत थी करी। हाँ, मूंखे हर अहिड़े माण्हू खां नफ़रत आहे जेको पंहिंजे पाण खे फिरौन वांगुरु थो सम्झण लॻे। आलम खान, ज़रूरी त नाहे त पंहिंजे जियापे लाइ ॿिए जे साह खे मुठ में बंदि करे ज़िंदा रहिजे। चइबो त हे किताबी ॻाल्हियूं विसारे न सघी आई, पर आस्ते आस्ते ठही वेंदी आहे। जॾहिं हितां जो रंग तो ते चढ़ण लॻंदो त ईअं कोन सोचींदी आहे। बस अदे न रो। छो भाई छो थी रोए पे? बस अदे जुमन लाइ। छो भाई छा ॻाल्हि आहे? छा करे यार, जुमन लाइ कहिड़े हालनि में हूंदो। केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, हुनखे ॾाढो मारींदा हूंदा। भला छा थो करे सघिजे भाॼाई? हू हुन सां मिलण बि त कोन ॾींदा न। कंहिंखां पुछा कजे? तोखे को अहिड़ो माण्हू सुझे थो जंहिंखां पतो करे सघिजे? पर अदा केरु पतो करण वेंदो? तूं त असुल न वञे। तूं छॾे हिन ॻाल्हि खे भाॼाई। ज़ाहिर आहे जेको बि वेंदो त लिकी छुपी वेंदो न, पर पुछा कंहिंखां कजे? आहे को पढ़ियल लिखियल समझदार माण्हू ॻोठ में? पढ़ियल लिखियल? वो त डॉक्टर साहब आहे जेको ग़रीबनि जो हॾ ॾोखी बि आहे ऐं असांखे शफ़नि लाइ मुफ़्त में दवा बि ॾिनियूं आहिनि। डॉक्टर? फतेह मोहम्मद जी बाबा। ॿुधो त डॉक्टर सारंग मारिजी वियो आहे। डॉक्टर सारंग सही? छो, तोखे ख़बर कान्हे छा? न साईं, सवेर त कंपाउंडर वलियो, उन बि काड़ी ॻाल्हि कान कई। कंहिं मारियो साईं? कुझु माण्हुनि खे पंहिंजी मगी ऐं टरड़ाइप माराईंदी आहे। डॉक्टर सारंग खे पंहिंजी मगीअ माराए छॾियो आहे। तव्हां चओ था त हूंदो, पर ॻोठ में त कोई वाक़ई कोन थियो आहे। इन जो मतिलब त डॉक्टर सारंग अञा जीअरो आहे। हा साईं, तव्हांखे कंहिं ग़लति इतला ॾिनो आहे। मूं तोखे इन लाइ घुरायो आहे त इहो इतला मूंखे सचो साबित करे ॾे। हू मुंहिंजे कंध जो फट बणिजी पियो आहे, हुनजो पिलो थियणु घुर्जे। जी हुकुम थे सरकार। पर छा? मुंहिंजो मतिलबु आहे त कदम खणण खां थोरो सोचे वठो त बहितर आहे, छो त वॾे अरसे खां पोइ मुंहिंजो पाण में राज़ीनामो थियो आहे। मूं तोखे इन लाइ नाहे रखियो त तूं मूंखे मुंहिंजो हसब नसब यादि ॾियार। हू मुंहिंजो दुश्मन आहे, ऐं दुश्मन मुंहिंजो सॻो भाउ हुजे त उन लाइ बि साॻियो ई फ़ैसिलो हूंदो। जी साईं, हुकुम तव्हांजो। आलम कराची वञण थी चाहियां। न, तूं कराची न वेंदी आहे। हाणे सॼी ज़िंदगी तोखे हिते ई गुज़ारणो पवंदो, इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। त पोइ मुंहिंजो फ़ैसिलो बि ॿुधी छॾ। मां तुंहिंजे इन हुकुम खे मञण खां इनकार करियां थी। ॾिसां थी त मूंखे कीअं थो रोकी। जो हिकिड़ो कदम अॻिते वधायो अथई त टंगूं भञी छॾींदोसांइ। भली उफट मारे छॾ, पर हाणे हिन कैद खाने में मां हिकु पल बि न रहंदीसांइ। तोखे हाणे इते ई रहणो पवंदो। ॾिसां त कीअं थी वञी। आलम खान, मां तुंहिंजी जागीर जी बानी या हाणियाणी न आहियां जंहिं ते तूं पंहिंजी मर्ज़ी मणींदे। मां वञां थी।
मुनफरद सकाफ़त हिन सकाफ़त जी तकमील इस्फ़हान जी हारी डस्ट हारीअ जे मेहनत जो सवाल मुनफरिद सकाफ़त मुनफरिद तहसील मेज़बानी हारी डस्ट चुनो चाय मुनफरिद सकाफ़त मुनफरिद तहसील मेज़बानी हारी डस्ट चुनो चाय वास्ता जुड़ंदा आहिनि कुर्ब सां जे नथी रहणु चाहे त पोइ छॾे छो नथो अचीस मूं चयो न मां त तूं माठ करे वे तुंहिंजो इन्हनि ॻाल्हियुनि सां वास्तो न आहे हड़े अपा हू वक़्तु कंहिंजी ॼाई आहे बिली एॾी पाबंदी सुठी न अथई तोखे चयुमि त ही मरियम जो ऐं मुंहिंजो मामिलो आहे तूं विच में न पओ ऐं हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ जे वरी हुनजी पास ख़ातिरी कई त घर मां कढी ओताक जी खोली में बंदि करे छॾींदोसांसि शमुल जी साईं मानी खाधी अथई न साईं नथी खाए मानी नथी खाए फते मामन जी बाबा खानो अञा न पहुतो आहे न्यापो न कयो थी छा सरकार खानू जो उनको ही न करियो खानू जो बस हेॾां आयो ॾां आयो की आयो हाणे वधीक मूंखां इंतज़ार बर्दाश्त नथो थिए फते मामन बाबला पाण वञी चई आयो आहियां खानू त खड़ा थिए खीर पियारण वारो बंदो आहे जवाननि जो जवान आहे से खानो वारा अची विया मोकिलीन सलाम वालेकुम रईसा हा खानो वे बिस्मिल्लाह बाबा बेहो बेहो कहिड़ा आनंद खानो किथे पियो गुज़ारीं साईं तव्हांजे राज में पिया तगऊं शमल ॻाल्हि ॿुधी अथई कहिड़ी अॼु राति रेस जा माण्हू डॉक्टर खे मारे छॾींदा आई मुठियसि छा थो चवीं मां सच थो चवां पंहिंजे कननि सां ॿुधो आहे रेस खानो धाइल खे ख़ासि इन लाइ घुरायो आहे बस बस मतां के ॿिए सां ॻाल्हि कई अथई ग़रीब माण्हू आहीं मारिजी वेंदे चङो मां हलां थी मां बि हलां मालकाणी हाँ रेस जा माण्हू डॉक्टर सारंग खे मारे छॾींदा रहा छा पई चवीं नालियो आयो न मानीअ खे नालियो न कंदा अचो अचो ख़ैर त आहे न ख़ैर ई त कोन्हे छा थियो वॾो खीस थियण वारो आहे तूं हाणे जो हाणे हितां हलियो वञ अधे जा माण्हू तोखे मारण लाइ जो पहुता मूंखे पर छो ही वक़्तु हिननि ॻाल्हियुनि जो न आहे तूं त हलियो वञ ऐं वरी कॾहिं हिन घोट ॾे मुंहुं न कजांइ ठीकु आहे तूं निको तां बि वञा थो अञा बीठो त हिते ई आहे हू बसि पहुचण ई वारा आहिनि तोखे अंदाज़ो न आहे सारंग त छा थियण वारो आहे इहो ई त चवां थो त तुंहिंजी मौजूदगी खे हू सबबु बणाए मारींदा तंहिं करे तूं हितां निकिरी वञ आउं बि निकिरां
वो बि ज़िंदा न रहंदी उहा कारी आहे डॉक्टर सां गॾु हुन जो लाश बि खजंदो ओबा अरे ही पोती दही पेरते न माराई अना तो जियरी जागंदी भेण के छो तो कोरायो ज़ुल्मी चुप कर वात नाण त ॼाण तोखे मौत पोइ छो जियरो छॾियो अथई मार मूंखे बि मारे छॾ ओ कारी शलकारी ते पेरी थी मुझे मिठड़ी से लेता दी है बात की किए बचाया जागे अम्मा अल्लाह सही इनके मरण घुर्जे ये कारिया मूंसां कॾहिं वैसा खाती करण जी कोशिश न कजांइ फतेह मामो वैसा खाती करण जे आऊं कॾहिं माफ़ न आहियां कंदो ये कारिया इनके मरण घुर्जे ये कारिया बिजली दिए थी पुत्र थी मुझे बच्चा थी मुझे बाबू डिजन पुत्र और रेस जे हुकुम जी नाराफ़ी करे तोखे जिदान थो ॾियां पर हाणे जेतिरो जल्द थी सघे हितां निकिरी वञ देर न कर पुत्र देर न कर अचे हाँ ही कुछ पैसा थई रस्ते में कमी दई न्याणी अल्लाह के परती मुंहिंजा पुत्र अल्लाह के परती है अब वक्त न विझा न्याणी वक्त न विझा न त पाण बि माराईंदी अरे मूंखे बि जहिड़ो कोन छॾींदो वञ जल्दी कर वञ इहो सिधो रस्तो वठी वञ जां अॻियां पको ईंदी देर सवेर का न का सवारी मिली वेंदई ज़िंदगी मिली थिए त हुनखे बचाइण जी कोशिशि कजां पुट अल्लाह वाहे अथई न्याणी वञ मुंहिंजा पुट वञ वञ अल्लाह वाहे अथई मुंहिंजी अम्मा वञ मुंहिंजा पुट वञ मुंहिंजी न्याणी वञ अल्लाह भाई पाण पढ़ी अचनि सां मारे पाणी जे हवाले कयो जो किसान न हुई छा न सर डंबरान जो इंतजार करें सरकार जो हुक्म हो ना हमारे इलाके में तो पानी वालों रहे थे इन लाइन जो इंतजाम न करें तव्हां बि किथे आओ हुन सां मोरी जे गोली से अगावंज आवाज़ ॿुधी के पहुतासीं तेसि ताईं कमदार लाश जोड़े थी सारंग वरी मोटी ओॾेगासीं ऐं उनजो लाश बि खणी केनारे में उते छॾियो ठीकु आहे मां दोस्त कुझु कोन कयो आहे बैतल